अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मज़लूमनि जे आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवी उहे रिपोर्टूं ॿुधी सघो था जेके ॿिया इदारा नशर ई नाहिनि कंदा। अवाम जो हक़ीक़ी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं अव्हां असांजो यूट्यूब चैनल अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 13 जनवरी 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। ईरान में छिकताइण वारी सूरत हाल, एहतजाजी मुज़ाहिरा बि बदस्तूर जारी। 9 ॿारनि समेत 648 मुज़ाहिरीन मारिजी चुका। यूरोपीय पार्लियामेंट में ईरानी सिफ़ारतकारनि ऐं अमले जी दाख़िला ते पाबंदी। अमरीकी सदर पारां ईरान सां ॻाल्हियुनि जो इशारो, फ़ौजी कार्रवाई बि अणटर। बलूचिस्तान में 10 चचरियल लाश मिलण वारो मामिलो सवालिया, जबरी गुमशुदियूं बि मामूल बणियल। वकीलनि पारां आइनी तरमीमनि ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान। नादर जमाली जे खून सां इंसाफ़ लाइ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह जूं तयारियूं जारी। रते देरे में क़तल थियल 3 ॼणनि जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। वारसनि जो एहतजाज, जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था तफ़सीली ख़बरूं। ईरान में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त हुकूमत मुख़ालिफ़ एहतजाजी मुज़ाहिरनि खां पोइ हाणे हुकूमत जी हिमायत में पिणु एहतजाजी मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि। जॾहिं त ईरान जी इंसानी हक़नि जी तनज़ीम चयो आहे त जॾहिं खां ईरान में एहतजाजी मुज़ाहिरा शुरू थिया आहिनि तॾहिं खां 9 ॿारनि समेत घटि में घटि 648 मुज़ाहिरीन क़तल थी चुका आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी आहिनि। इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तनज़ीम जे डायरेक्टर महमूद अमीरी ॿुधायो आहे त इहो तइदादु घटि में घटि आहे। मारिजी वियल माण्हुनि जो तइदादु अञा बि वधीक थी सघे थो। केतिरनि ई इलाइक़नि जी अञा ताईं बहितर मालूमात बि नाहे मिले। इंसानी हक़नि जी तनज़ीम चयो आहे त इंटरनेट जी बंदिश ऐं मालूमात ताईं पहुच ते सख़्त पाबंदियूं लागू कयूं वियूं आहिनि। इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तनज़ीम वधीक चयो आहे त गिरफ़्तार कयल माण्हुनि जो अंगु घटि में घटि 10,000 खां वधीक आहे। ईरानी सिफ़ारतकारनि ऐं नुमाइंदनि ते यूरोपीय पार्लियामेंट जी इमारतनि में दाख़िल थियण ते पाबंदी लागू कई वई आहे। यूरोपीय पार्लियामेंट ईरान जी सिफ़ारतकारनि ऐं ॿियनि नुमाइंदनि जी पार्लियामेंट जी इमारत में दाख़िला ते पाबंदी लॻाए छॾी आहे। यूरोपीय पार्लियामेंट जे सदर ऐलान कयो आहे त पाबंदी वारो फ़ैसिलो ईरान में हुकूमत मुख़ालिफ़ मुज़ाहिरनि ते तशदुद करण जे करे कयो वियो आहे। ॿिए पासे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान असां सां राब्तो कयो आहे त जीअं एटमी मुआहिदे ते बहस करे सघिजे। असां उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था। पर ॾेही मीडिया मूजिबि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हू ईरान ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ऑप्शननि ते ग़ौर करे रहियो आहे, जंहिंमें फ़ौजी कार्रवाई बि शामिल आहे। अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान असां सां राब्तो करे सघे थो जीअं एटमी मुआहिदे ते बहस करे सघिजे। ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो, असां उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था। मुलाक़ात जो बंदोबस्तु कयो पियो वञे। अमरीकी सदर वाज़े कयो आहे त अमरीका मुलाक़ात खां अॻु ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई बि करे सघे थो। ईरान में सूरत हाल ख़राब थी रही आहे। रिपोर्टूं आहिनि त अहिड़ा माण्हू मारिया पिया वञनि जिन खे क़त्ल न करणु घुरिजे। ट्रंप ईरानी क़यादत ते तनक़ीद कई ऐं चयो त उहे ताक़त ऐं तशदुद वसीले हुकूमत करे रहिया आहिनि। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीकी फ़ौज ईरान जी सूरत हाल ते वेझी नज़र रखी रही आहे ऐं मुख़्तलिफ़ सख़्त ऑप्शननि ते ग़ौर कयो पियो वञे। आख़िरी फ़ैसिलो जल्द कयो वेंदो। जॾहिं खांसि पुछियो वियो त छा ईरान रेड लाइन पार कई आहे, सदर ट्रंप कंहिं बि मख़सूस फ़ौजी मनसूबे जी तफ़सील ॾियण खां इनकार कयो।
अमरीकी सदर चयो त खेसि हर कलाक ईरान जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी पई वञे, जॾहिं ईरान या उन जे इतिहादियुनि तरफ़ां मुमकिन इंतकामी कार्रवाई बाबति पुछियो वियो त सदर ट्रंप सख़्तु लहजे में ख़बरदार कयो त जेकॾहिं ईअं थियो त अमरीका अहिड़े तरीक़े सां जवाबु ॾींदो जेको अॻु कॾहिं बि न ॾिनो वियो हो। हुन चयो त ईरान खे अॻु में ई अमरीका जे अज़म खे ॼाणणु घुरिजे। ॿिए पासे इसराइली मीडिया इहा पिणु दावा कई आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप बुनियादी तौर ते ईरान में एहतिजाज कंदड़नि जी मदद करण जो फ़ैसिलो कयो आहे। अमरीकी टीवी मूजिबि ईरान में एहतिजाज खां पोइ सदर खे फ़ौजी ऑप्शन बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ईरानी सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण जे ऑप्शननि ते ग़ौर पिणु कयो वियो। ईरान ख़िलाफ़ साइबर ऑपरेशन ऐं नयनि पाबंदियुनि बाबति पिणु ग़ौर कयो वियो। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल इख़्तियारनि खे अपील कई आहे त मौजूदा सूरत हाल में तहमुल खां कमु वठनि ऐं मुल्क में मालूमात रसाई खे यकीनी बणाइनि। ईरान में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान रज़ा शाह पहलवी चयो आहे त संदसि ख़्याल में ईरान में हुकूमत खे जाबिर क़ुवतनि जी सख़्त खोट खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। माण्हुनि ते फायरिंग में इज़ाफ़ो ताक़त जे करे न, पर भाड़े जी फ़ौजी जी खोट ऐं हुकूमत जी तेज़ी सां टुटण जे ख़ौफ़ जे करे आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाण खे वेनेज़ुएला जो वक़्ती सदर करार ॾेई छॾियो। तोड़े जो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप वेनेज़ुएला जी हुकूमत सां ॻाल्हियुनि जा रस्ता खुलण जो इज़हार कयो हो, पर उन बावजूदि पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते पंहिंजी तस्वीर पोस्ट कई जंहिं ते लिखियलु हो त वेनेज़ुएला जो वक़्ती सदर। तोड़े जो ट्रंप अॻु में साफ़ियुनि खे बयानु ॾेई चुको आहे त आउं वेनेज़ुएला जी इंतिज़ामिया सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां ऐं मुलाक़ात जे लाइ मुंहिंजा दरवाज़ा खुलियल आहिनि। बलूचिस्तान में 10 ॼणनि जा चचरे लाश मिलण वारो मामिलो सवालिया निशान बणियल आहे। बलूचिस्तान में 2026 जे पहिरें हफ़्ते दौरान 3 मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 10 ॼणनि जा लाश हथ आया हुआ, जिन में हिकु स्कूल टीचर अयाज़ बलोच पिणु शामिल हो। उस्ताद अयाज़ बलोच जे वेझे दोस्त ॿुधायो त अयाज़ मुश्किलातुनि बावजूदि तालीम हासिल कई हुई, पर गुज़िरियल साल खेसि लापता कयो वियो हो। ॿियनि 3 ॼणनि जा जेके लाश हथ आया आहिनि उहे पाण में सोट आहिनि, जॾहिं त संदनि हिकु वेझो रिश्तेदार पिणु ॿुधायो वञे थो, जेके 7 महीननि खां जबरी तौरु लापता हुआ। ॿिए पासे बलूचिस्तान इख़्तियारियुनि सिक्योरिटी इदारनि तरफ़ां माण्हुनि खे जबरी तौरु खंभे गुम करे ऐं अदालत खां मथां क़त्ल करण वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। बलूचिस्तान असेंबलीअ जे हुकूमती मेंबर फ़रह अज़ीम शाह उन्हनि इल्ज़ामनि खे तोड़े जो बेबुनियाद करार ॾेई छॾियो आहे, पर बलूचिस्तान मां खंभे गुम कयल माण्हुनि जे वारसनि ऐं तनज़ीम वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन जे चेयरमैन नसरुल्ला बलोच चयो आहे त अयाज़ बलोच खे पहिरियां जबरी तौरु लापता कयो वियो हो, जॾहिं त बलोच यकजहती कमेटी पंहिंजे हिकु बयान में दावा कई आहे त अयाज़ बलोच खे मुबैना तौरु सिक्योरिटी फोर्सिस लापता कयो हो। नसरुल्ला बलोच मूजिबि अयाज़ बलोच खां सवाइ जेके ॿिया अदालत खां मथां क़त्ल कया विया आहिनि उहे पिणु जबरी तौरु लापता हुआ, जॾहिं त ॿिए तरफ़ ज़िले आवरान में पुलिस इख़्तियारियुनि ॿुधायो त अयाज़ बलोच समेत 2 ॼणनि जा लाश हथ अचण वारे मामले जी जांच कई पई वञे। अयाज़ बलोच समेत 2 माण्हुनि जा लाश 6 जनवरी ते ज़िले आवरान मां हथ कया विया हुआ, जॾहिं त ॿिए माण्हू जी सुञाणप ज़रीफ़ बलोच तौरु थी हुई। अयाज़ बलोच जे हिकु दोस्त ॿुधायो त अयाज़ बलोच खे 16 अक्टूबर 2025 ते आवरान मां जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो। अयाज़ खां अॻु संदसि चाचे ख़ुदाबश खे पिणु जबरी तौरु लापता कयो वियो। अयाज़ जे चाचे जो लाश पिणु खुज़दार वारे इलाइक़े मां हथ आयो हो। जिन 10 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि उन्हनि मां 4 जा लाश 4 जनवरी ते बलूचिस्तान जे ज़ोब ऐं मुसाखेल वारे इलाइक़े मां हथ कया विया हुआ, जिन जी सुञाणप मोहम्मद अनवर, शेर मोहम्मद, जाफ़र ऐं सनाउल्ला तौरु थी हुई। हिकु इंतिज़ामी अमलदार नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो त जिन 4 ॼणनि जा लाश हथ आया हुआ उहे 4 ॼणा अॻु में जबरी तौरु लापता कया विया हुआ।
जॾहिं त 2 जनवरी ते हरनाई वारे इलाइक़े ज़िंदा पीर मां 4 ॼणनि जा लाश हथ कया विया हुआ। 4 ॼणनि खे गोलियूं लॻल हुयूं, जॾहिं त उन्हनि मां 3 ॼणनि जी सुञाणप थी सघी हुई, जंहिंजो तालुक़ु हरनाई वारे इलाइक़े सां हो, जॾहिं त 1 ॼणे जी सुञाणप थी न सघी हुई। नसरुल्ला बलोच ॿुधायो त हरनाई सां जिन माण्हुनि जा लाश हथ आया उन्हनि में हिकु जुमा ख़ान मरी हो, जंहिंखे अॻु में ई जबरी तौरु लापता कयो वियो हो। नसरुल्ला बलोच जो चवणु हो त गुज़िरियल साल खां तशदुद थियल लाश मिलण जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल साल 85 अहिड़ा लाश हथ आया हुआ जेके जबरी तौरु खंभे गुम कया विया हुआ। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि वारो सिलसिलो बदस्तूर जारी आहे, जेको अञा ताईं ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे। हाणे त औरतुनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो पियो वञे। हानी बलोच समेत केतिरियूं औरतूं जबरी तौरु खंभे गुम कयूं वियूं आहिनि, जिन जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खयां विया। वकीलनि हिकु प्लेटफार्म ते गॾु थी आइनी तरमीमुनि ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट बार जे सदर हसीब जमाली 26 ऐं 27 तरमीम ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। कराची में KP जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी खे आजियाणे वरी तक़रीब दौरान ख़िताब कंदे हसीब जमाली चयो त सिंध जा वकील हिकु प्लेटफार्म ते गॾु आहिनि। कारूंजर जो मामिलो हुजे या केनालनि जो, सिंध जे वकीलनि ॿियनि सूबनि ॾांहुं ॾिसण बदिरां पाण आवाज़ उथारियो आहे। हुन चयो त हीअ धरती लतीफ़ ऐं सचल जी धरती आहे। हिन धरती जो हिकु ई पैगाम अमन आहे। हसीब जमाली वाज़ह कयो त असांजो कंहिं बि सियासी जमायत सां तालुक़ु न आहे, असां हक़ जी ॻाल्हि कंदासीं। सिंध जा वकील हिकु प्लेटफार्म ते गॾु आहिनि। 26 ऐं 27 तरमीम ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। सिंध हाई कोर्ट बार जे सदर हसीब जमाली वॾे वज़ीर सुहेल आफरीदी खे चयो त KPK में 26 ऐं 27 तरमीमनि ख़िलाफ़ कन्वेंशन कोठायो, असां शिरकत कंदासीं। हुन चयो त तरमीमनि सां असां वकीलनि ते वॾो असरु पियो आहे। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाए चयो त सिंध जे वकीलनि 26 ऐं 27 तरमीम खे रद्द कयो आहे। गैर आइनी तरमीमनि जे ख़ात्मे ताईं जदोजहद जारी रहंदी। उन मौक़े ते KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी ख़िताब कंदे चयो त कराची सिंधियुनि जो शहरु आहे। सिंधियुनि पंहिंजे गादी वारे शहर कराची में सॼे पाकिस्तान खे जाइ ॾिनी आहे। हिते पख्तून, बलोच, कश्मीरी ऐं गिलगितियुनि समेत सॼे मुल्क जा माण्हू रहनि था। सिंध जी दिलि तमामु वॾी आहे ऐं हमेशह महिमाननि खे इज़त ॾींदा आहिनि। सिंध हुकूमत महिमाननि सां ख़राबु सलूक इख़्तियार करे सिंधी टोपी ऐं अजरक जी बेहुरमती कई। मां सम्झां थो हर सिंधी उनजी मज़मत कंदो। सुहेल आफरीदी चयो त सिंध जे वॾे वज़ीर जो मैसेज मिलियो त हू मुलाक़ात नथो करे सघे, उन करे मुलाक़ात रद्द थी वई। आइनी कानून सां हथ चुरांद सबबि न रुॻो इदारनि पर मुल्क जो नुक़सानु थी रहियो आहे। PIA खे OLX ते खपायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट बानी सां मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी पर जेल इंतज़ामिया मुलाक़ात न करणु ॾिनी। दादू पुलिस हथां जुड़तू मुक़ाबले में मारियल नौजवान नादिर जमाली जे खून सां इंसाफ़ लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा, हाईवेज़ ते धरणा हंया विया। दादू में नौजवान नादिर जमाली जी अदालत खां मथां ऐं क़त्ल ख़िलाफ़ 100 माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अलामा आए काज़ी लाइब्रेरी खां बाबर जमाली, ख़ादम जमाली, बाकर जमाली, उमेर जमाली ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मार्च करे प्रेस क्लब दादू अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो। SSP दादू ऐं पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। धरणे में सिविल सोसाइटी जे निमेदनि, वकीलनि ऐं शहरियुनि जे वॾे अंग शिरकत कई। मुज़ाहिरीन चयो त नादिर जमाली ज़िमीदार ऐं अवाम दोस्त शख़्स हो। पुलिस गिरफ़्तारी बैदि कूड़े मुक़ाबले में खेसि क़त्ल कयो आहे। वाक़े जी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। वाक़े जी जुडिशल इंक्वायरी कराए ज़िम्मेवार पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु नादिर जमाली जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। अलस्त संगत शहज़ाद कोर्ट तरफ़ां पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी तालके उमरकोट तरफ़ां उमरकोट में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी शाहिद सांद, अली रज़ा जोखियो, असलम फराज़ नोहड़ी, अख्तर सेतो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते
मुज़ाहिरीन चयो त सिंध पुलिस सरदारी निज़ाम ऐं सियासी कामरनि जे अॻियां मुकमिल तौरु बेवस बणियल आहे। पुलिस विंगार वहंदे सिंधियुनि जो रत वहाईंदी रहे थी। ताज़ो दादू ज़िले में SSP जी सरपरस्ती में बाशऊर शहरी जो कूड़े पुलिस मुक़ाबले में क़त्ल कयो वियो आहे। अदालतनि खां मथां क़त्ल करणु दहशतगर्दी आहे। जेकॾहिं कानून लागू कंदड़ इदारा कानून जी भञकड़ी कंदे बेॾोही माण्हुनि जो रत वहाईंदा त अवाम कहम तहफ़ुज़ जी उमेद रखंदो। बखर जमाली में पिणु नौजवान जमाली इतिहाद जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मोहम्मद जाफ़र जमाली, मुश्ताक़ जमाली, शुएब काका, इमरान जमाली, मौलाना अब्बास ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतिजाज कंदड़नि पारां ज़िम्मेवार पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। भान सैदाबाद में पिणु जमाली बिरादरी तरफ़ां दादू पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नादर जमाली जे कातिलनि खे सख़्त सज़ा ॾियारण लाइ अज़ीज़ुल्लाह जमाली, डॉक्टर हमज़ो ख़ान जमाली, मुराद जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह जूं तयारियूं जारी आहिनि। सालगिरह जे हवाले सां मुख़्तलिफ़ तनज़ीमनि पारां तयारियूं कयूं पियूं वञनि, जॾहिं त इन सिलसिले में GA सिंध क़ौमी मुहाज़ जी मरकज़ी बॉडी जो इजलास जस्कम आरिसर जे चेयरमैन असलम ख़ैरपुरी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें साईं GM सैद जी सालगिरह इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं फ़ैसिलो कयो वियो त सालगिरह जो जलसो वॾे जोश जज़्बे सां मुनक़िद कयो वेंदो। आइन जो तरमीम लाइ तयारु कयल मवाद जिमिस्ट काउंसिल जे मेंबरनि ॾांहुं मोकिलियो वियो। ईंदड़ जिमिस्ट काउंसिल जे इजलास में पास कराइण ऐं उन इजलास में नेशनल कांग्रेस जो ऐलान करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी नसीराबाद जो इजलास सिटी सदर मंसूर काठियो जी सदारत हेठि मुनक़िद थियो, जंहिंमें 17 जनवरी खां पोइ टाउन ऐं यूसिन जा दौरा करे तनज़ीम साज़ी मुकमिल करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। जॾहिं त फ़ैसिलो कयो वियो त 16 जनवरी ते शाह लतीफ़ पब्लिक पार्क ते मंझंदि 3 वॻे साईं GM सैद जी सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कई वेंदी। इजलास में डॉक्टर मोहब अली फिलपोटो, फ़कीर अली गुल कांदड़ो सैद, मोहम्मद शाह, इरफान शेख ऐं ॿिया शरीक थिया। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले ओभर कराची जो तनज़ीमी इजलास ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र सतार ॾाहिरी जी सदारत में मारवड़ा ॻोठ में मुनक़िद थियो, जंहिंमें ज़िले ओभर जे ऑर्गेनाइज़र ख़लीलुर रहमान हकड़ो, ऑर्गेनाइज़र सिराज कुरैशी, सतार गबोल साजिद राजपर, अहमद अली हकड़ो ऐं ॿिया पिणु शरीक थिया। जॾहिं त सालगिरह जे हवाले सां गौर वीचार कयो वियो ऐं सन में थींदड़ तक़रीबनि में भरपूर नमूने सां शिरकत जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद ऐं मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोई जी अॻुवाणी में सन में सिंधियन नेशनल कांग्रेस पारां थींदड़ जलसे जे हवाले सां जलसेगाह जो मुआइनो कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस लाड़काणो पारां रहबर सिंध मुफ़्कर आज़म साईं GM सैद जी सालगिरह जो प्रोग्राम लाड़काणे में मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी सदारत सिंधियन नेशनल कांग्रेस सेंट्रल कमेटी जे अॻुवान लतीफ़ मेमन कई, जंहिंमें महिमान ख़ासि तौरु एडवोकेट सतार हुलियो, ज़ाहिद बुगटी, बशीर जतोई, सदाम चांडियो ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवाणनि सालगिरह जो केक पिणु काटियो। जस्कम यूनिट नवाब वली मोहम्मद तरफ़ां मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें जस्कम जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी आज़ाद कुंभर, अली रज़ा ख़ास खेली, ग़ुलाम शबीर बाग़ी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते केक काटियो वियो ऐं नवाब वली मोहम्मद शहीद शाहनवाज़ चौक ते क़ौमी परचम पिणु फड़कायो वियो। जस्कम यूनिट GM नगर उमरकोट जी गरजाणी तालका नायब सदर फ़कीर अहमद ख़ान जी सदारत हेठि थी गुज़री। जस्कम मरकज़ पारां रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते भेटा पेश करण लाइ 15 जनवरी ते ऐलानियल मशल बरदार रैलीअ जी कामयाबी लाइ गौर वीचार पिणु कयो वियो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी अॻुवान लाल जरवार एडवोकेट राहिल भट्टी ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गरियल प्रेस बयान में चयो आहे त मुल्क में आइन ऐं कानून मुअतल आहे, करप्ट कामरनि खे तहफ़ुज़ मिलियल आहे।
SIFC जोड़े पार्लियामेंट खे रबड़ स्टैम्प बणायो वियो आहे। SIFC में का बि शफ़ाफ़ियत न आहे। SIFC जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ु माण्हू अदालतनि में बि नथा वञी सघनि। SIF जे फ़ैसिलनि खे अदालतनि आइन ऐं क़ानून खां मथां बणायो वियो आहे। SIFC ज़रिए सिंध जी 13 लख एकड़ समेत मुल्क जी 48 लख एकड़ ज़मीन ते कब्ज़ो थी रहियो आहे। गिलगित जे सक़ाफ़ती मागनि ते बि कब्ज़ो कयो पियो वञे। किंझर, कारुंझर, गोरख ऐं ॿियनि सिंध जे तारीख़ी ऐं सक़ाफ़ती मागनि ते बि SIFC जी मेरी अख आहे। अॻवाननि वधीक चयो त कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जी ज़मीन ऐं सिंधु दरिया ग़ैर मुल्की कंपनियुनि खे विकिरो कयो पियो वञे। सिंधी क़ौम पंहिंजी धरती ऐं दरिया जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजे पुरअमन जमहूरी जदोजहद जारी रखंदी। मीरपुर माथेले में विच शहर में हथियारबंदनि पारां घर ते हमिलो करे क़तल कयल नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी एहतिजाजी धरणो हंयो वियो। मीरपुर माथेले जी कोसर कॉलोनी में हथियारबंदनि इब्रार कोलाची जे घर ते चढ़ाई करे हमिलो करे इब्रार खे क़तल करे छॾियो। वारसनि पारां लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। जॾहिं त SSP घोटकी अनवर खेतरान ऐं SHO मीरपुर माथेलो ख़िलाफ़ु सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मक़तूल जे भाउ दीदार अली उर्फ़ कोड़ो ख़ान कोलाची, मंसूर कोलाची, फ़क़ीर रमज़ान कलवड़, कमाल महर, मीर हसन लाशारी ऐं ॿियनि चयो त SSP घोटकी SHO मीरपुर माथेलो अमन अमान क़ाइमु करण में मुकमिल तौर ते नाकाम थी विया आहिनि। सरेआम हथियारबंद घर में दाख़िल थी नौजवान खे क़त्ल करण बाद फ़रार थी विया, जेका ज़ुल्म ऐं लाक़ानूनी जी इंतिहा आहे। हुननि चयो त SSP घोटकी जी नाअहली सबबि शहरी घरनि में बि ग़ैर महफ़ूज़ आहिनि। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ु कार्रवाइयूं करण बजाए मंशा जे अॾनि तां मंथलियूं वठण ताईं महदूद थी वई आहे। हुननि घुर कई त फौरी तौर ते शहीद इब्रार कोलाची जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि ऐं सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे SSP घोटकीअ ऐं SHO खे मुअतल कयो वञे। ॿी सूरत में सॼे मुल्क अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। लाड़काणे में टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जे ॻोठ हाजी सोभो वासी पसंदि जो परिणो कंदड़ जोड़े तरफ़ां एहतिजाज करे तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो। नारी राणी कोहली पंहिंजे मुड़ुस रायचंद कोहली सां गॾु एहतिजाज कंदे चयो त शादी बाद हयातियुनि खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हैदराबाद में कासिमाबाद तालके म्यूनिसिपल कमेटी जे रिटायर मुलाज़िमनि 2 महीननि खां पेंशन न मिलण ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। प्रेस क्लब अॻियां रहीम, बख़्श सोलंकी, मोहम्मद असलम ऐं अब्दुल मजीद जी अॻवानी में ॿिए ॾींहुं बि एहतिजाज जारी रखियो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त साल 2023 खां HMC तालके म्यूनिसिपल कमेटीअ जे रिटायर मुलाज़िमनि जो रिकॉर्ड पाण वटि घुराए पेंशन जी अदायगी शुरू कई। 2 महीना अॻु ताईं पेंशन मिलण जो सिलसिलो जारी हो, पर गुज़िरियल 2 महीननि खां बग़ैर सबब जे पेंशन रोकी वई आहे, जंहिं सबबि म्यूनिसिपल कमेटी कासिमाबाद जा 300 खां वधीक रिटायर मुलाज़िम सख़्तु परेशान थी विया आहिनि। हुननि चयो त HMC इंतिज़ामिया कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु नाहे। बिना सबब जे पेंशन रोकण सबबि असांजा घर भाती फाका कशी जो शिकार थी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त पेंशन ॾियारे इंसाफ़ कयो वञे। लाड़काणे शहर जे नज़रपाड़े भरिसां लोही पुल वारे इलाइक़े जे रहवासियुनि तरफ़ां पाक किताब खणी 4 महीना अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल 10 सालनि जे नीगर जी ॻोल्हा में मदद लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ सैद अली शाबराणी पंहिंजी घरवारी शाज़िया ख़ातून, वालिद अली मोहम्मद शाबराणी अमड़, शान ख़ातून ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज कयो। हुन चयो त 4 महीना अॻु मुंहिंजो 10 वरहनि जो मासूम पुटु यासिर अली घर ॿाहिरां रांदि खेॾण दौरान पुरस्कार नमूने गुम थी वियो हो, जंहिंजो अञा ताईं को पतो पइजी नाहे सघियो। हुन चयो त पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। कंडियारो में पुलिस पोहरियत नदीम कुरैशी जी न्याणी आयशा कुरैशी खे अगवा कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न कया। शहरी मदद लाइ आल पार्टीज़ अलायंस जे अॻवाननि वटि पहुची वियो। उन मौक़े ते आल पार्टीज़ अलायंस कंडियारो जे अॻवाननि ज़फ़र खोसो, मोहम्मद रमज़ान ख़ासखेली, अनीसुर रहमान सैतो, न्याणी जे वालिद नदीम कुरैशी सां गॾु एहतिजाज कंदे दाहियो त कंडियारो शहर जे कलतारपुर मोहल्ले
जे 12 वरनि जी न्याणी आयशा कुरैशी खे कुझु बासर ॾोहारी अगवा करे विया आहिनि। ॼाणायल जवाबदारनि ते SSP नुशरफ फिरोज जे हुकुम ते कंडियारो थाणे ते हिकु हफ़्तो अॻु में FIR बि दाख़िल कई वई आहे, पर हिन वक़्त ताईं कंडियारो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। लाड़काणे में रतोदेरो तालुके जे लाशारी थाणे जी हद ॻोठ बहादुर ख़ान सनाणी में हफ़्तो अॻु मुबैना तौरु ज़मीन जे तकरार तां क़तल थी वियल 3 ॼणनि जे केस में मुलविस ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि औरतनि ऐं मर्दनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि फारूक अली, इख़्तियार अली, मारवी ख़ातून, नाज़ा ख़ातून, शहनाज़ ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त कुझु अरसो अॻु असां अचर सनाणी खां ॻोठ में 120 एकड़ ज़मीन ख़रीद कई हुई, जेका असांजे माइटनि मुमताज़, इरशाद, रशीद ऐं ॿियनि वठराए ॾिनी हुई। ज़मीन ख़रीद करण बैदि असांखां ॼाणायल बासर माइटनि 50 लख रुपया भत्तो या 36 एकड़ ज़मीन घुरी, जंहिंखां इनकार करण ते ॼाणायल बासर जवाबदारनि पंहिंजे 2 नामालूम साथियुनि सां गॾिजी 6 जनवरी ते ज़मीन ते बीठल असांजे 3 ॼणनि मुमताज़, नूर नबी ऐं मोहम्मद हनीफ़ खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। वाक़े में हिकु ॼणो ग़ुलाम क़ादिर सनाणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जेको हिन वक़्तु बि इलाज हेठि आहे। वाक़े जो केस जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करायो, पर पुलिस सिर्फ़ु हिकु जवाबदार मुमताज़ खे गिरफ़्तार कयो। ॿियनि जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न पई करे, जेके आज़ादु घुमी रहिया आहिनि। असांखे केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे क़तल केस जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जैकमाबाद ज़िले जे तालुके ठुल्ल जे ॻोठ साहिबरीनो सुमरो जी रहवासण मसमात रुख़साना सुमरो पारां पंहिंजे मुड़ुस जे मुबैना ज़्यादतियुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ ख़ैरपुर में एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते हुन ॿुधायो त मुड़ुस मूं मथां कारा इल्ज़ाम हणी मूंखे क़त्ल करणु चाहे थो। आउं जान बचाए ख़ैरपुर माइटनि वटि पहुती आहियां। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मुंहिंजे माइटनि खे मुंहिंजो मुड़ुस निज़ाम कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिशि करे पियो। हुन मुतालबो कयो त कूड़ा केस ख़तमु करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सकरंड वासीअ शागिर्द राहुल कुमार जो मंदर मां गुम थियण बैदि लाश हथ अचण वारो मामलो ॻुझारत बणिजी वियो आहे। संदसि वालिद बीजल जंडावड़े प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजो नौजवान जेको मंदर मां गुम थियण बैदि संदसि लाश मिलियो आहे, उन जा पेरा असांजे शक जी बुनियाद ते मंदर इंतिज़ामिया ॾांहुं वञनि था, छाकाणि जो मंदर इंतिज़ामिया जे कुझु माण्हुनि जूं शकी ॻाल्हियूं सवाल उथारनि थियूं। हुननि वधीक चयो त पुलिस असां सां इंसाफ़ करण बजाए धमकाए रही आहे। असीं ग़रीब ऐं पोरियत हुअण करे इंसाफ़ खां महरूम आहियूं ऐं असांजो को साथ ॾियण लाइ तयारु नाहे। सकरंड प्रेस क्लब खे दर्दनि जो दरमान सम्झी इंसाफ़ लाइ आयो आहियां। प्रेस कॉन्फ्रेंस बैदि सकरंड प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जंहिंमें शहरी इतिहाद जे सरपरस्त आला न्याज़ लाशारी, मजीद अब्बासी, सदोरे कीरे ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते फ़ौती नौजवान राहुल जे चाचे मुकेश जंडावड़े ऐलान कयो त जेकॾहिं जुमे जे ॾींहं ताईं राहुल जा क़ातिल ज़ाहिर न थिया त सॼी सिंध में जंडावड़ा बिरादरी पारां एहतिजाज शुरू कंदासीं। हैदराबाद में रेडियो पाकिस्तान जे रिटायर मुलाज़िमनि जो पेंशन न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज जारी आहे। हैदराबाद रेडियो पाकिस्तान में ड्राइवर जी पोस्ट ते 35 साल सर्विस करण खां पोइ रिटायर थियल मुलाज़िम मोहम्मद अमीन ज़ौर 5 साल गुज़री वञण बावजूदि रक़म न मिलण ख़िलाफ़ पंहिंजे मासूम पुट समेत हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज जारी रखियो। उन मौक़े ते हुन चयो त 5 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं रक़म नाहे मिली, जेका जल्द खां जल्द ॾियारी वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन